फरीदाबाद में खबर ईंदा हलो त फरीदाबाद वेझो ॻोठ मथियूं अलीवाल जे रहवासी आबादगार नियाज़ हुसैन चांडियो नेशनल प्रेस क्लब फरीदाबाद पहुची एहतजाज कंदे इल्जाम हणंदे चयो त असांजे लिफ्ट बोर मशीन कुछ महीना अॻु चोरी थी वई हुई, जंहिंजी फरीदाबाद थाणे ते एनसी दाख़िल आहे। असांजी मशीन जी चोरी में ख़ालिद वल्द लियाकत चांडियो चोर आहे, जंहिं 10,000 रोक रक़म भुंग वरतो हो। हाणे मशीन ॾियण लाइ तयार न आहे। असां चोर ख़ालिद चांडियो खे पकड़े फरीदाबाद पुलिस हवाले कयो आहे, पर पुलिस केस दाख़िल करण लाइ तयार न आहे। हिन चयो त चोर ख़ालिद चांडियो असांखे थाणे में वेही मोतमार धमकियूं ॾियारे रहियो आहे। हिन IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू अब्दुल खालिक पीरजादो DSP मेड़ खां मुतालबो कयो त चोर ते केस दाख़िल कयो वञे। ॿी सूरत में सुभाणे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वेंदो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।